जी नाज़रीन, बुलेटिन में हाणे शामिल कंदासीं रांदियुनि जूं ख़बरूं। नाज़रीन, संजा सैयद रांदियुनि जी ख़बरुनि में भलीकार तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त क़ौमी टीम जे हेड कोच मिसबाउल हक़ ॾखण अफ्रीका ख़िलाफ़ टी ऐं फ़ैसिलाइती वनडे मैच जे लाइ टीम में 2 खां 3 तब्दीलियुनि जो इशारो ॾेई छॾियो आहे। मिसबाउल हक़ जो चवणु आहे त शादाब खान जे मुतबादिल समेत टीम कॉम्बिनेशन जे लाइ जेका तब्दीली जी ज़रूरत पई कंदासीं। मिडल ऑर्डर बैटिंग में बहितरी जी ज़रूरत आहे। हुन चयो आहे त सेंचुरियन ऐं वॉन्डरर्स जूं पिचिस ॾखण अफ्रीकी कंडीशन्स जी हक़ीक़ी तर्जमानी कनि थियूं। मिसबाउल हक़ चयो आहे त इन बाउंसी पिचिस ते असांजे टॉप ऑर्डर बैट्समैन जो सेंचुरी करणु सुठो सौण आहे। हेड कोच बॉलर्स जी कारकर्दगी जे हवाले सां इन यकीन जो इज़हार कयो आहे त असांजा बॉलर्स टी वनडे में बहितरीन कमबैक कंदा। ड्रेसिंग रूम जो माहौल ॾाढो हौसलो ॾींदड़ आहे। रांदीगर सीरीज़ खटण लाइ पुर उम्मीद आहिनि। नौजवान रांदीगरनि ते ॿधल हिन टीम जे लाइ हर कामयाबी ॾाढी अहम आहे। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान फुटबॉल तकरार हल करण लाइ कुझु ॾींहंनि में फीफा तरफ़ां अहम अॻभराई जो इम्कान आहे, जॾहिं त मौतली समेत समूरा ऑप्शन्स मौजूद आहिनि। फुटबॉल जे हलकनि जो मौक़िफ़ आहे त पाकिस्तान खे बिना देर मुअतल करे रांदि ऐं रांदीगरनि जो नुक़सान हरगिज़ न करणु घुर्जे। हुननि जो चवणु आहे त नॉर्मलाइज़ेशन कमेटी खे ॿाहिरि करे फीफा हाउस लाहौर जो कंट्रोल संभालींदड़ ग्रुप जे इख़्तियारनि खे नापसंदीदा करार ॾेई सघिजे थो। उनजे फुटबॉल जी कंहिं बि सरगर्मी में शिरकत ते पाबंदी करण जो को बि इम्कान नाहे। ॿिए पासे फीफा नॉर्मलाइज़ेशन कमेटी जे सरबराह हारून मलिक ऐं फुटबॉल हाउस जो कंट्रोल संभालींदड़ इशफाक ग्रुप पंहिंजो मौक़िफ़ फीफा खे उमाड़े छॾियो आहे। इशफाक ग्रुप जो मुतालबो आहे त नॉर्मलाइज़ेशन कमेटी खां 19 महीननि में उमाड़ियल फंडनि जी ऑडिट रिपोर्ट वरिती वञे। फीफा इख़्तियारियूं पाकिस्तान में फुटबॉल जे समूरनि मामलनि जो जाइज़ो वठी मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कंदियूं।